असां सां गॾु हिकु मुजाहिद मौजूदु आहे जेको हींअर ई तयारु वेठो आहे फ़लस्तीन रवाना थियण लाइ। जेको बैग तव्हां ॾिसी सघो था, हिन सां गॾु बैग बि मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में इरशाद फरमायो त यहूदी कॾहिं बि तव्हांजा दोस्त न थी सघंदा। असांजा जेके मज़हबी रहनुमा आहिनि, जीअं त तव्हां मौलाना फज़लुर रहमान साहिब खे ॾिसो, जेको इसराइल जे हिमायत लाइ चवे थो त फ़लस्तीन खे हुकूक नज़र अचे ऐं हुकूक जो ॿारनि जो औरतुनि जो ख़्यालु कयो वञे, त असां हिन मौलाना फज़लुर रहमान खे चऊं था त तूं कहिड़ो मज़हबी लीडर आहे जेको हेतिरो ज़ुल्म इसराइली यहूदियुनि अमेरिका फ़लस्तीन जे मथां कयो, कश्मीर जे बर्मा जे जिते बि मुस्लमान रहियल आहिनि उन जे मथां एतिरो ज़ुल्म हलियो। अक़वाम मुतहिदा उहे लीडर अॻुवान किथे आहिनि? अॼु बि उहे ई ख़ामोश आहिनि। यहूदी जो साथ ॾेई रहियो आहे असांजा इस्लामी ममालिक जा जेके बि, बल्कि असांजो क़ाइदे अॻुवान अलामा हाफ़िज़ ख़ादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाह ताला फरमायो त ही इस्लामी ममालिक न, ही इस्लामी हिकिड़ा मुर्दा आहिनि।